लालूराम शहर जो क़दीमी क़ब्रिस्तान गुज़िरियल केतिरे अरसे खां चौदीवारी खां महरूम आहे। चौदीवारी न हुजण जे करे ज़मीन जो पाणी क़ब्रिस्तान में अंदरि दाख़िल थी वञे थो, जंहिंजे नतीजे में हर साल केतिरियूं ई क़बरूं डही मिसारजी वञनि थियूं। जॾहिं त क़ब्रिस्तान में ज़मीन जो पाणी बीहण सबबि क़ब्रिस्तान जे दाख़िल थियण वारो कचो रस्तो मुकमल तौरु ॿुॾी वञे थो, जॾहिं त 3 फुटनि ताईं पाणी बीहजी वञे थो, जंहिं सबबि फ़ौतगी दौरान लाश दफ़नाइण लाइ ईंदड़ कांदिन तोड़े ईद ऐं ॿियनि आम ॾींहंनि ते पंहिंजनि प्यारनि जे क़बरुनि ते दुआ घुरण लाइ ईंदड़ माण्हुनि खे वॾे पाणी मां गुज़रण दौरान सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। जॾहिं त क़ब्रिस्तान खे चौदीवारी न हुजण जे करे रोलू कुता क़ब्रिस्तान खे पंहिंजो आस्थानो बणाए छॾनि था। लालूराम शहर वासियुनि घुर कई आहे त क़दीम क़ब्रिस्तान खे चौदीवारी ॼाराए पको रस्तो ठाराए ॾिनो वञे त जीअं हितां जे माण्हुनि खे पंहिंजनि प्यारनि जे क़बरुनि ते वञण में का बि मुश्किलात पेश न अची सघे। रिपोर्ट एम नवाज़ तुनियो, मुंहनि जो दड़ो, वेब टीवी।